बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्हम्दुलिल्लाह अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सूरह बकरा जी आयत मां तव्हांजे अॻियां पढ़ी अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाइनि था, ए ईमान वारो या अय्युहल्लज़ीना आमनु, सब्र ऐं निमाज़ सां मदद हासिल कयो, सब्र ऐं निमाज़ सां मदद वठो, निमाज़ खां मदद वठो। बेशक अल्लाह सुब्हानहु व तआला सब्र करण वारनि सां गॾु आहे। त सब्र जेको आहे उहो कीअं ईंदो? को हिकिड़ो माण्हू आहे, हिकिड़ो इंसानु आहे कि तकलीफ़ में आहे, उनखे कहिड़े बि क़िस्म जी तकलीफ़ आहे, उनखे को बीमारी आहे, उनखे को पैसे जो प्रॉब्लम आहे, को फैमिली जो प्रॉब्लम आहे, तव्हां वञी उनखे चओ था त तूं सब्र कर, त उहो चवंदो तुंहिंजो चवणु तमामु सवलो आहे, तूं आसानी सां चई सघे थो मूंखे सब्र कर, पर जेका मूंखे तकलीफ़ आहे उन जी तोखे ख़बर नाहे त मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे। त सब्र ऐं जेको शुकुरु आहे, सब्र तॾहिं ई आसानु थींदो जॾहिं तव्हां शुकुरु कंदो। सब्र ऐं शुकुरु चवंदा आहिनि त जीअं पखी जा ॿ पर आहिनि, उहे ॿिनि परनि वांगुरु आहिनि। हिकिड़ो पर तव्हां अगरि मिसाल जे तौर ते सब्र आहे त ॿियो शुकुरु आहे। त सब्र ऐं शुकुरु, सब्र तव्हांखे तॾहिं ईंदो जॾहिं तव्हां उन्हनि शयुनि ते शुकुरु कंदव जेके अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे ॾिनियूं। ऐं सब्र करणु एॾो आसानु नाहे, जंहिंजे करे अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो त मां उन्हनि सां गॾु आहियां जेके सब्र था कनि। ऐं या अय्युहल्लज़ीना आमनु, जॾहिं तव्हां का बि आयत ॿुधो था जंहिंमें हर्फ़ निदा या चवंदा आहिनि, या अय्युहल या माना हर्फ़ निदा, कंहिंखे तव्हां कॉल था कयो, कंहिंखे तव्हां सॾु था कयो, त जॾहिं तव्हां के माण्हू ॾिसो था 100 माण्हू आहिनि, 50 माण्हू आहिनि, तव्हांजो उन मां हिकिड़े माण्हू में कमु आहे, उनजो नालो अब्दुल्ला आहे, तव्हां उनखे ज़ोर सां रड़ करे छॾ त कयो अब्दुल्ला, त उहो तव्हां ॾे ध्यानु ॾेई ॾिसंदो। ईअं ई जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो या अय्युहल्लज़ीना आमनु, इन जो मक़सदु इहो आहे त जेके मुस्लमान आहिनि, जेके मोमिन आहिनि, उन्हनि खे उहे शयूं ध्यानु सां ॿुधणु घुरिजनि, छो जो अल्लाह सुब्हानहु व तआला चाहे थो त इहे इंपॉर्टेंट शयूं आहिनि, इहे जेके शयूं आहिनि तव्हांखे ध्यानु सां ॿुधणु घुरिजनि ऐं इन्हनि शयुनि ते फोकस ॾियो। इन करे अल्लाह अज़्ज़ व जल फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनु, ए ईमान वारो, आमनु इस्तईनु, इस्ताना नस्तईनु माना तव्हां मदद घुरो उन खां जेके अल्लाह ई खां, हिकिड़े अल्लाह ई खां मदद घुरो। इस्ताना जो मक़सदु इहो आहे कंहिंखां तव्हां मदद वठो, कंहिंखां तव्हां हेल्प वठो, टू सीक हेल्प, कंहिंखां तव्हां मदद वठो, उनखे इस्ताना चवंदा आहिनि। त इहो जेको इस्ताना लफ़्ज़ आहे, इस्तईनु, इहो लफ़्ज़ तव्हां ॾींहं में इलाही दफ़ा घुरंदा आहियो अल्लाह सुब्हानहु व तआला खां मदद। जीअं सूरह फातिहा में, सूरह फातिहा में तव्हां सूरह फातिहा पढ़ंदा हो, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, त इहो तव्हां अल्लाह सुब्हानहु व तआला खां मदद घुरंदा हो। त मदद करण वारो जेको आहे उहो अल्लाह सुब्हानहु व तआला आहे। जॾहिं बि तव्हांखे का तकलीफ़ अचे थी, तव्हांखे को प्रॉब्लम थिए थो, त अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो नमाज़ सां मदद वठो। सलाह जेका आहे उहा नमाज़ आहे, निमाज़ खां मदद वठो। जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त कसम तो सलात बैनी व बैन अब्दी निस्फ़ैन, अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो त मां जेका निमाज़ आहे, जेका सलाह आहे, उहा ॿिनि हिसनि में डिवाइड कई आहे, हिकिड़ो मुंहिंजे लाइ, हिकिड़ो मुंहिंजे बंदे लाइ। हाणे हिते निमाज़ जो मक़सदु इहो आहे त सूरह फातिहा, हिते सलाह जो मक़सदु इहो आहे सूरह फातिहा, इहा उहा निमाज़ न जेका हिते हिन हदीस में इहो मक़सदु आहे त सूरह फातिहा। त सूरह फातिहा में तव्हां अल्लाह सुब्हानहु व तआला खे छा चवंदा हो, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। ॾींहं में इलाही दफ़ा तव्हां अल्लाह सुब्हानहु व तआला खां मदद घुरंदा हो, ऐं उहा मदद जेका आहे उहा तॾहिं ईंदी आहे जॾहिं तव्हां नमाज़ पढ़ंदव ऐं निमाज़ में अल्लाह सुब्हानहु व तआला खां तव्हां हेल्प घुरंदव, त तव्हांजी दुनिया जा जेके मसइला आहिनि उहे बि हल थींदा, ऐं आख़िरत त तव्हांजी अॻु में जेका आहे उहा सही थींदी निमाज़ पढ़ण सां। त सलाह जेका आहे उनखे चवंदा आहिनि सिला, मतिलबु कनेक्शन। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं का तकलीफ़ ईंदी हुई त छा कंदा हुआ, वज़ू करे ॿ रकात पढ़ंदा ऐं मदद कंहिंखां घुरंदा, अल्लाह सुब्हानहु व तआला खां। ईअं ई जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में तमामु घणा अहिड़ा ॾुखिया वक़्त हुया, जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको पंहिंजो पुटु हुयो सॻो उहो हिन दुनिया मां हलिया विया, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तमामु ग़मगीन हुया। त अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे छा ॾिनो, कौसर, इन्ना आतोइना कल कौसर, इहा आयत नाज़िल थी, इहा सूरह नाज़िल थी, इन्ना आतोइना कल कौसर। अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे कौसर ॾिनी, माना जॾहिं तव्हांखे का शइ मिलंदी आहे तव्हां छा कंदा शुकुरु कंदा हो। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तकलीफ़ पहुती, ग़म हुयो, तमामु घणा ग़मगीन हुया,
उहो हिकिड़ी सैडनेस हुई ऐं ॿी तरफ़ अल्लाह सुब्हानहू ताला उन्हनि खे कौसर ॾिनी त माना उन ते शुकुरु कर। उन खां पोइ छा पढ़ंदा आहियूं, इन आतोइना कल कौसर फसली लिरब्बिक वनहर, त तव्हां फसली, त उन में बि नमाज़ अची वई। त अल्लाह सुब्हानहू ताला चए थो त मुंहिंजी तारीफ़ कयो। त जॾहिं तव्हां ते अगरि सुठो वक़्तु आहे, तव्हां ख़ुशि आहियो, तव्हांजी मर्ज़ी सां सभु शयूं थियनि थियूं, त वेल एंड गुड, तव्हां चवंदव अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, तव्हां अल्लाह जो शुकुरु कंदव। पर जॾहिं तव्हांजी मर्ज़ी सां शयूं नथियूं थियनि, त उहो टाइम हूंदो आहे शैतान जो, शैतान तव्हांखे वसवसा ॾींदो आहे। उन टाइम ते तव्हां जेका आहे मदद कंहिंखां घुरो, अल्लाह सुब्हानहू मदद त उहे अल्लाह सुब्हानहू ताला खां घुरणी हूंदी आहे। पर जॾहिं तव्हांजी मर्ज़ी सां शयूं नथियूं थियनि, त इन जो मक़सदु उहे शयूं कंहिंजी मर्ज़ी सां थियूं थियनि, अल्लाह सुब्हानहू ताला जी मर्ज़ी सां। ऐं तव्हां सही बि आहियो, ऐं तव्हां जेकी मर्ज़ी सां का शइ नथी थिए, इन जो मक़सदु त उन में अल्लाह जी मर्ज़ी शामिल आहे। ऐं उन ते असांखे डबल शुकुरु करणु घुरिजे, उन ते इहो चवणु घुरिजे त इन में अल्लाह जी मर्ज़ी शामिल आहे। त जॾहिं सलाह खे चवंदा आहिनि नमाज़, या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते जॾहिं मुशरिकीन मक्का या माण्हुनि ते टार्चर कयो, या उहे अहिड़ा लफ़्ज़ चवंदा जेके रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे पसंदि न ईंदा हुया, इलाही ज़ुल्म कंदा हुया, त अल्लाह सुब्हानहू ताला उन विच में आयत नाज़िल कई, फ़स्बिर अला मा यक़ूलून, त तूं सब्र कर जेको उहे चवनि था, तूं सब्र कर जेको उहो चवनि था। वसब्बिह बिहम्दि रब्बिक क़ब्ल तुलूइ शम्सि व क़ब्ल ग़ुरूबिहा, त अल्लाह सुब्हानहू ताला जी तस्बीह बयानु कर सिज निकिरण खां अॻु में ऐं सिज ग़ुरूब थियण खां अॻु में। त इहे ॿ अहिड़ा टाइम आहिनि, फजर जो टाइम ऐं मग़रिब जो टाइम। तस्बीह जो मक़सदु छा आहे? तस्बीह जो मक़सदु निमाज़ आहे। तव्हां जॾहिं तस्बीह अल्लाह जो ज़िक्र छा में कंदा नमाज़ में कंदा हो, तव्हां नमाज़ पढ़ंदा हो, अल्लाह सुब्हानहू ताला जो तस्बीह बयानु कंदा हो, अल्लाह सुब्हानहू ताला जी हम्द बयानु कंदा हो, अल्लाह सुब्हानहू ताला जो शुकुरु कंदा हो। पहिरियां ई तव्हां चवंदा हो अल्हम्दुलिल्लाह, इन जो मक़सदु अल्लाह जी हम्द बयानु था कयो ऐं अल्लाह जो शुकुरु था कयो। त जॾहिं सिज उभरंदो आहे, उभरण खां अॻु में फजर जो टाइम ऐं मग़रिब जो टाइम, अगरि तव्हां आसमान ते नज़र विझंदव त तव्हांखे इहे ॿई टाइम हिकु जहिड़ा लॻंदा। तव्हांखे उन वक़्तु तव्हां आसमान ते ॾिसंदव त ओभर ऐं ओभर जी तरफ़ ॾिसंदव, फजर महिल त तव्हांखे उहो ई कलर आसमान जो नज़र ईंदो जहिड़ो तव्हांखे मग़रिब, मतिलबु मग़रिब थियण खां थोरो अॻु में या मग़रिब खां पोइ तव्हांखे नज़र ईंदो। इहे टाइमिंग अहिड़ा आहिनि जो ॾींहुं चेंज थींदो आहे। अलाह जेको सुबुह जो सिज निकिरंदो आहे त रोशनी थी वेंदी आहे, ऐं मग़रिब जो जॾहिं सिज लहंदो आहे त डार्कनेस ऊंदाही थी वेंदी आहे। त इहे हिकु ॾींहं में ॿ टाइम अहिड़ा आहिनि जो ॾींहुं चेंज थींदो आहे, इन सां टाइम चेंज थींदो आहे। अल्लाह सुब्हानहू ताला फरमाइनि था जॾहिं सिज निकिरण खां अॻु में बि अल्लाह जी तस्बीह बयानु कयो, ऐं सिज जॾहिं ग़ुरूब थिए उन वक़्तु बि अल्लाह सुब्हानहू ताला जी ग़ुरूब थियण खां अॻु में अल्लाह जी तस्बीह बयानु कयो। त इन मां मुशाबियत मुफ़स्सिरुनि इहा ॾिनी आहे त तव्हांजी ज़िंदगी में चेंजिस ईंदियूं, जीअं ॾींहुं ऐं राति जेका आहे उहो चेंज थिए थो। ऐं तव्हां जेको आहे इहा शइ सम्झी छॾियो त ईअं न आहे त तव्हांजी लाइफ जेका आहे कॉन्स्टेंट हलंदी। तव्हांजी ज़िंदगी में तकलीफ़ूं ईंदियूं, कॾहिं पैसे जी तकलीफ़, कॾहिं फैमिली प्रॉब्लम्स, कॾहिं जॉब प्रॉब्लम्स, कॾहिं हेल्थ जा प्रॉब्लम्स, के न के प्रॉब्लम्स हर इंसान जी ज़िंदगी में आहिनि। त उन तकलीफ़ुनि में तव्हांखे छा करणु घुरिजे? फसब्बिह बिहम्दि रब्बिक, अल्लाह सुब्हानहू ताला फरमाए थो जॾहिं तव्हांखे का तकलीफ़ अचे त अल्लाह सुब्हानहू ताला जी हम्द बयानु कयो। इहे जेके शयूं आहिनि इहे तव्हां ते ॾुखियो वक़्तु बि ईंदो, तव्हां ते सही वक़्तु ख़ुशी वारो वक़्तु बि ईंदो। इन जो मक़सदु इहो न आहे त असां अल्लाह सुब्हानहू ताला जी मदद वठणु छॾे ॾियूं, अल्लाह सुब्हानहू ताला जे अॻियां असां झुकणु छॾे ॾियूं, असां नमाज़ पढ़णु छॾे ॾियूं। न, जॾहिं तकलीफ़ हुजे उन वक़्तु असांखे वधीक ज़िक्र करणु घुरिजे, वधीक नमाज़ पढ़णु घुरिजे, जीअं असांखे अल्लाह सुब्हानहू ताला सबुरु ॾिए। जॾहिं असां अल्लाह जो शुकुरु कंदासीं त असांजे लाइ सबुरु करणु ईज़ी थी वेंदो। ऐं ईअं न आहे त तकलीफ़ तव्हांजी कॉन्स्टेंट कंटिन्यूअस तकलीफ़ हले ऐं तव्हां सम्झो त इहा मुंहिंजी सॼी ज़िंदगी ईअं ई तकलीफ़ हलंदी, का बि ख़ुशी न ईंदी। ऐं ईअं बि न आहे त ख़ुशी तव्हां ते अचे, तव्हां चओ सॼी ज़िंदगी मुंहिंजी ईअं ई गुज़रंदी जीअं ख़ुशी में आहे। न, इंसान जी ज़िंदगी में लाहा चढ़ा ईंदा आहिनि। अल्लाह सुब्हानहू ताला इंसान जी लाइफ, इंसान जी ज़िंदगी ईअं ई क्रिएट कई आहे, ईअं ई ख़लक़ी आहे। अगरि तव्हांजी ज़िंदगी में तकलीफ़ आहे या तव्हां ख़ुशि आहियो, ॿिन्हिनि सूरतुनि में अल्लाह सुब्हानहू ताला फरमाए थो त तव्हां मुंहिंजी तस्बीह बयानु कयो ऐं मुंहिंजे अॻियां झुको ऐं मूं ॾे अचो, त तव्हांखे हिन दुनिया में बि अल्लाह सुब्हानहू ताला फ़ाइदो ॾींदो ऐं आख़िरत में त तव्हांजे लाइ फ़ाइदो आहे ई आहे। अल्लाह अज़्ज़ व जल असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बारकल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआनिल हकीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम। अस्सलामु अलैकुम।